أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وترى الشمس إذا طلعت تزاور عن كهفهم ذات اليمين وإذا غربت تقرضهم ذات الشمال وهم في فجوة منه ذلك من آيات الله من يهد الله فهو المهتد ومن يضلل فلن تجد له وليا مرشدا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد गुज़िरियल आयतनि में कहफ़ वारनि जे मुतालिक़ बयानु फ़रमायो वियो त अल्लाह सुब्हानहु व तआला खां पंहिंजे दीन ते इस्तिक़ामत सां हलण जी दुआ घुरी ऐं तौहीद वारे अक़ीदे ते हलण लाइ पंहिंजे पके अज़म जो इज़हार कयाऊं ऐं पंहिंजे अक़ीदे जे हिफ़ाज़त लाइ जबल जे हिक गार में वञी रहिया। अॻिते अल्लाह सुब्हानहु व तआला उन गार जे कैफ़ियत जो बयानु फ़रमायो आहे। कहफ़ वारनि जी गार जी कैफ़ियत वतर शम्स इज़ा तलअत तज़ावरु अन कहफ़िहिम। अल्लाह सुब्हानहु व तआला जे फज़ल ऐं करम सां उहे हिकु अहिड़ी हवादार ऐं कुशादी गार में वञी रहिया जेका न सोढ़ी हुई जो उन में साहु घुटिजे, न उस वारी हुई जो उन में उस लॻे। जॾहिं सिजु उभिरे पियो त उन्हनि जे साॼे पासे खां हलियो पियो वञे ऐं लहे पियो त खाॿे पासे खां थींदो पियो वञे। बसि उहो ई अज़ीम वाक़ियो अल्लाह सुब्हानहु व तआला जे कुदरत जे निशाननि मां हो। पोइ जॾहिं अहिड़ा वाक़िया ॾिसी अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ़ां हिदायत जी तौफ़ीक़ मिले, उहो ई हिदायत वारो आहे जेको अहिड़नि निशाननि जे बावजूदु भिटकियल रहे त उनखे ॿियो को बि सिधो रस्तो ॾेखारे नथो सघे। कहफ़ वारनि जो रोब वतहसबुहुम अयक़ाज़न वहुम रुक़ूदुन वनुक़ल्लिबुहुम। अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे कुदरत सां उन्हनि जे निंड में हूंदे बि उन्हनि जूं अखियूं खुलियल रखियूं हुयूं ऐं उन्हनि जे गार में अहिड़ो त रोब ऐं ख़ौफ़ रखियो हो जो ॾिसंदड़ उन्हनि खे ॾिसी फ़ौरन ख़ौफ़ में अची भॼी वञे त जीअं उन्हनि जे आराम में को ख़लल न पवे ऐं उन्हनि खे माण्हू तमाशो न बणाइनि। बाक़ी उन्हनि जे जिस्म खे ॻरण खां बचाइण लाइ उन्हनि जे साॼे ऐं खाॿे पासे ते सुम्हण जे कुदरती इंतिज़ाम कयो वियो हो। उन जे पोयां हिकु कुतो बि लॻो हो जेको बि अल्लाह ताला जे कुदरत सां एतिरा साल ज़िंदह रहियो ऐं उन्हनि जे दर जी चौकीदारी कंदो रहियो। हक़ वारनि जो पासो कुते वरितो, कुते जो बि अल्लाह पाक उन्हनि नौजवाननि सां गॾु क़ुर पाक जे अंदरि ज़िक्र करणु फ़रमायो। कहफ़ वारनि जो पाण में गुफ़्तगू वकज़ालिक बअसनाहुम लियतसाअलू बैनहुम। 100 साल निंड खां पोइ जॾहिं उन्हनि खे उथारियोसीं त उन्हनि खां कंहिं पुछा कई त ॿुधायो हिते घणो वक़्तु निंड कई अथव? चवण लॻा ॾींहुं या ॾींहं जो हिसो सुम्हिया आहियूं। जॾहिं ॿियनि निशाननि ऐं आसारनि खे ॾिठाऊं त उहा मुदत तमामु थोरी मालूम थियनि। चवण लॻा त अल्लाह सुब्हानहु व तआला खे ख़बर त घणो रहिया आहियूं। बसि उन बहस खे छॾियो ऐं पंहिंजे कम सां कमु रखो। पाण में हिकिड़े खे पैसा ॾेई मोकिलियाऊं त शहर में वञी ॾिस त जेको हलाल ऐं पाक ताम आहे उहो वठी अचो, पर एहतियात सां वञिजांइ मथां कंहिंखे तव्हांजी ख़बर पवे ऐं तव्हांखे वरी साॻे शिरक वारे रस्ते ते हलण लाइ मजबूर कनि। उहो उन करे चयाऊं जो उन्हनि खे कतई उहो अंदाज़ो न हो त को उहे हिन जाइ ते 300 सालनि खां बि वधीक रहिया आहिनि। उहे उन गार में 300 सालनि खां वधीक रहिया। कुतो जाॻंदो रहियो। हिन जे पहिरे जे लाइ अलाह साईं हुनखे मुक़ररु कयो ऐं हिन जूं अखियूं पटियूं पयूं ऐं हुनजे पासनि उथलाइण पुथलाइण जो इंतिज़ाम रब कयो। कुदरत जूं सभु निशानियूं अज़ीम आहिनि। कहफ़ वारनि जो वाक़ियो बि वॾी निशानी आहे। उन में गौर फ़िक्र करणु घुरिजे। उन्हनि वांगुरु हिदायत ते मज़बूत रहणु घुरिजे। अल्लाह जल जलालू कहिड़ी तरह बि कंहिंजी हिफ़ाज़त करण ते क़ादिर आहे जीअं कहफ़ वारनि जे रोब विझी उन्हनि जी हिफ़ाज़त कई वई। मुस्लमान खे हलाल ऐं पाक रोज़ीअ जी तलाश करणु घुरिजे।
पंहिंजे हिफ़ाज़त में एहतियात करणु घुरिजे। इन्नहुम इन यज़ारू अलैकुम यरजुमूकुम औ युईदूकुम। कहफ़ वारनि पाण में हिक ॿिए खे चयो त एहतियात सां रहो, जेकॾहिं तव्हांजे दुश्मन खे तव्हांजे ठिकाणे जी ख़बर पइजी वई त उहे तव्हां ते चढ़ाई कंदा, पोइ या त तव्हांखे पथर हणी मारे छॾींदा या तव्हांखे पुराणे दीन में वापसि अचण ते मजबूर कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां शिरक में मोटियो त तव्हांजी दुनिया आख़िरत बर्बाद थी वेंदी, तव्हां कॾहिं बि कामयाबी माणे न सघंदव। शहर वारनि खे कहफ़ वारनि जी ख़बर। वकज़ालिक अअसरना अलैहिम लियअलमू। जॾहिं कहफ़ वारनि हिकु माण्हूअ खे पैसा ॾेई शहर ॾे मोकिलियो, शहर जूं हालतूं ई बदिलियल ॾिठाई, छो त 100 साल गुज़री चुका हुआ, माण्हू ऐं जॻहियूं बि मटिजी चुकियूं हुयूं। शहर जे माण्हुनि जॾहिं हिन जा पैसा ॾिठा त हैरान थी विया त कहिड़े दौर जा पैसा आहिनि ऐं कहिड़े बादशाह जे वक़्त जा आहिनि। सम्झाऊं त शायदि हुननि खे को पुराणो ख़ज़ानो हथु आयो आहे। हलंदे हलंदे ॻाल्हि वञी बादशाह ताईं पहुती। बादशाह वधीक जांच कराए ख़ज़ाने में रखियल पुराणे तख़्ती ॻोल्हिराई, उन जा नाला मालूम करायईं त उन्हनि माण्हुनि जा ई नाला निकिता ऐं माण्हुनि खे पतो पियो त 100 साल पहिरियों गुम थियल जमात उहा ई आहे। ऐं उन वक़्तु उहो आम बहस हली रहियो हो त मरण खां पोइ ॿीहर उथणु वरी कीअं थींदो। कोई चवे पियो त मरण खां पोइ ॿीहर उथणु न थींदो ऐं के चवनि पिया त उथणु त थींदो पर रूहानी तरह थींदो, माण्हू जिस्म खां गॾु कोन उथंदा। उन वक़्त जो बादशाह नेक तबियत वारो माण्हू हो, जेको चाहे पियो त जेकर कोई अहिड़ो वाक़ियो ज़ाहिर थिए जंहिंसां माण्हुनि खे पक पवे त मरण खां पोइ ॿीहर कीअं उथंदासूं। जॾहिं कहफ़ वारनि जी ॻाल्हि ज़ाहिर थी त माण्हुनि यकीन सां उहा ॻाल्हि सम्झी त जेको अलाह सुब्हानहू व तआला 300 साल मारण खां पोइ कहफ़ वारनि खे उथारे सघे थो, त उहो अलाह हज़ारनि सालनि गुज़रण खां पोइ सारी ख़ल्क़ खे क़बरनि मां ॿीहर उथारे हिसाब किताब वठण ते क़ादिर आहे। ऐं माण्हू सम्झनि त मरण खां पोइ ॿीहर उथण जो अलाह सुब्हानहू व तआला जो वाइदो सचो आहे ऐं क़यामत में को बि शक न आहे। ग़ार जी जॻह मस्जिद जी तामीर। इज़ यतनाज़ऊन बैनहुम अमरहुम। कहफ़ वारनि जे बारे में उहा ॻाल्हि त साबित न आहे त उहे ज़िंदा रहिया या वफ़ात करे विया, ऐं ज़िंदा रहिया त केतिरो वक़्तु ज़िंदा रहिया। बहरहाल उन्हनि जे वफ़ात खां पोइ कुझु माण्हुनि जो ख़्यालु हो त उन्हनि वारी जॻह ते उन्हनि जे यादि में हिकु यादगार तामीर कराइजे, मस्जिद तामीर कराइजे, जीअं उन्हनि खे यादि करे माण्हू इबरत हासिलु कंदा रहनि। ऐं कुझु हुकूमत में शामिलु नेक तब माण्हुनि जो ख़्यालु हो त उन्हनि वारी जॻह ते हिकु इबादत खानो ठाराइजे, जीअं माण्हू कहफ़ वारनि खे यादि करे उन्हनि वांगुरु अलाह सुब्हानहू व तआला जी इबादत कनि ऐं पंहिंजे दीन ते मज़बूत रहण जो नओं अज़म खणी ॿाहिरि निकिरनि। कहफ़ वारनि जो तादाद सयक़ूलून सलासतुर राबिउहुम कल्बुहुम। उहो उसूल आहे त जॾहिं को बि वॾो वाक़ियो पेश ईंदो आहे त माण्हू उन जे हर पहलूअ ते गुफ़्तगू कंदा आहिनि। अहिड़ीअ तरह कहफ़ वारनि जो तादाद जे बारे में माण्हू मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करणु लॻा। कुझु माण्हुनि चयो त उहे 3 ॼणा हुआ, चोथों कुतो हो, ऐं किन चयो त उहे 5 छहों उन्हनि में कुतो हो, ऐं कुझु जो ख़्यालु हो त उहे 7 ॼणा हुआ, 8हों उन्हनि में कुतो हो। पहिरीं ॿिन्ही ख़्यालनि वारनि माण्हुनि लाइ क़ुर पाक चयो त उहे बिना निशान ॾिसण जे तीर चुटनि था, यानी ग़लति ॻाल्हियुनि कनि था। ऐं टियों ख़्यालु बयानु करण खां पोइ क़ुर पाक चयो त थोरा माण्हू ई सही ॻाल्हि ॼाणनि था। उन करे हज़रत इब्न अब्बास रज़ी अलाहु अन्हुमा घणनि ॿियनि मुफ़सिरनि जो ख़्यालु आहे त आख़िरी ॻाल्हि सही आहे त उहे 7 हुआ ऐं 8हों कुतो हो। क़ुर पाक आख़िर में फ़रमायो त हरू भरू बहस में पवण जी ज़रूरत न आहे। असुलु ॻाल्हि आहे त उन्हनि जी नज़रे ऐं किरदार खे ॾिसणु घुरिजे त उन्हनि कहिड़े मक़सद लाइ पाण पतोड़ियो। हर ख़तरे जे वक़्त में पंहिंजो ईमान बचाइण लाइ हर मुमकिन एहतियात करणु घुरिजे। मरण खां वरी ॿीहर उथी हिसाब किताब ॾियण जो यकीन करणु घुरिजे। नेक माण्हुनि जी वफ़ात खां पोइ उन्हनि जे जॻहनि ते इबादत करण जूं जॻहियूं बणाइजनि त जीअं उहे माण्हू उन्हनि वांगुरु अलाह जी इबादत कनि। अजायो बहस में पवण जे बजाए माण्हू मक़सद जी ॻाल्हि करे ऐं ॿुधे। दुआ आहे त शल रब साईं उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ बख़्शे।
वतरा शम्स इज़ा तलअत तज़ावरु अन कहफ़िहिम ज़ातल यमीन। ऐं तूं ॾिसंदे सिज खे जॾहिं उभिरे थो त लड़े थो उन जे गार खां तरफ़ साॼे। वइज़ा ग़रबत तक़रिज़ुहुम ज़ात शिमाल, ऐं जॾहिं लहे थो त कुटे थो उन्हनि खे तरफ़ खाॿे, ऐं उहे आहिनि फी फजवत मिन अंगण में उनजे। ज़ालिक मिन आयातिल्लाह, उहो निज़ारो अलाह जे कुदरतनि मां आहे। मन यहदिल्लाहु फहुवल मुहतद, जंहिंखे हिदायत करे अलाह त उहो हिदायत वारो आहे। वमन युज़लिल फलन तजिद लहू वलिय्यम मुर्शिदा, ऐं जंहिंखे गुमराह करे त न लहंदे तूं उनजो कोई साथी रहबर। वतहसबुहुम अयक़ाज़न वहुम रुक़ूद, ऐं तूं सम्झंदे उन्हनि खे जाॻंदड़ होॾां उहे सुतल आहिनि। वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ात शिमाल, ऐं उथलायूं था उन्हनि खे तरफ़ साॼे ऐं तरफ़ खाॿे। वकल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसीद, ऐं संदन कुतो पथारियूं वेठो आहे पंहिंजूं दस्तियूं धरतीअ ते। ॿाहूं अॻिते करे, जंघां अॻिते करे, जीअं कुतो वेहंदो आहे ईअं वेठो। लव इत्तलअत अलैहिम लवल्लैत मिनहुम फ़िरारन वलमुलिअत मिनहुम रुअबा, जो तूं लियो पाए उन्हनि ॾांहुं त पुठी ॾे भॼे उन्हनि खां, ऐं भरिजी वञे उन्हनि खां दहशत में। वकज़ालिक बअसनाहुम लियतसाअलू बैनहुम, ऐं ईअं ई उथारियोसीं उन्हनि खे जीअं पुछा कनि पाण में। क़ाल क़ाइलुम मिनहुम कम लबिस्थुम, ॻाल्हायो हिकिड़े उन्हनि मां केतिरो टिकिया आहियो। क़ालू लबिसना यौमन औ बअज़ यौम, चयऊं टिकिया आहियूं ॾींहुं या हिसो ॾींहं जो। क़ालू रब्बुकुम अअलमु बिमा लबिस्थुम, चयऊं रब तव्हांजो वधीक ॼाणंदड़ आहे जेतिरो रहिया आहियो। फबअसू अहदकुम बिवरक़िकुम हाज़िही इलल मदीना, पोइ मोकिलियो पाण मां हिकिड़े खे पंहिंजे सिके हिन सां शहर ॾांहुं। फलयंज़ुर अय्युहा अज़का तआमन, पोइ ॾिसे त कहिड़ो आहे पाक खाधो। फलयातिकुम बिरिज़्क़िम मिन्हु, पोइ आणे तव्हां लाइ खाधो उन मां। वलयतलत्तफ़ वला युशइरन बिकुम अहदा, ऐं सोचे कमु करे ऐं न पतो ॾिए तव्हांजो कंहिंखे, तव्हांजे लाइ कंहिंखे बि न ॾसे, बसि चुप कयूं हलाल खाधो वतियूं अचे। इन्नहुम इन यज़हरू अलैकुम यरजुमूकुम औ युईदूकुम फी मिल्लतिहिम, उहे जेकॾहिं वाक़ुफ़ थींदा तव्हां ते त पथर हणंदा तव्हांखे या मोटाईंदा तव्हांखे पंहिंजे मज़हब में। वलन तुफ़्लिहू इदन अबदा, ऐं हरगिज़ न छुटी सघंदो तंहिं वक़्तु कॾहिं बि। वकज़ालिक अअसरना अलैहिम, ऐं अहिड़ीअ तरह वाक़ुफ़ करायोसीं उन्हनि ते। लियअलमू अन्न वअदल्लाहि हक़्क़ुन वअन्न अस्साअत ला रैब फ़ीहा, जंहिं माण्हू ॼाणनि त वाइदो अलाह जो सचो आहे ऐं बेशक क़यामत नाहे को शक उन में। इज़ यतनाज़ऊन बैनहुम अमरहुम फ़क़ालू इब्नू अलैहिम बुनियाना, जॾहिं माण्हू झगड़ो पिया कनि पाण में पंहिंजे ॻाल्हि ते, पोइ चयाऊं अॼियो उन्हनि ते का जाइ। रब्बुहुम अअलमु बिहिम, उन्हनि जो रब वधीक ॼाणे थो उन्हनि खे। क़ाल अल्लज़ीन ग़लबू अला अमरिहिम लनत्तख़िज़न्न अलैहिम मस्जिदा, चयो उन्हनि जेकी अगराहा पंहिंजे कम में त ठाहींदासूं उन्हनि वटि मस्जिद। सयक़ूलून सलासतुर राबिउहुम कल्बुहुम, इजो चवंदा उहे ई आहिनि चोथों उन्हनि जो कुतो आहे। टे आहिनि चोथों उन्हनि जो कुतो आहे। वयक़ूलून खमसतुन सादिसुहुम कल्बुहुम रजमम बिलग़ैब, ऐं के चवंदा त 5 आहिनि, छहों उन्हनि जो कुतो आहे। चटींदे आण ॾिठे खे
वयक़ूलून सबअतुं वसामिनुहुम कल्बुहुम, के चवंदा त 7 आहिनि, 8 उन्हनि जो कुतो आहे। क़ुल रब्बी अअलमु बिइद्दतिहिम मा यअलमुहुम इल्ला क़लील, तूं चओ मुंहिंजो रब बहितर ॼाणे थो उन जे अदद खे त छा उन्हनि जे अदद खे नथा ॼाण रखनि उन जी मगर थोरा। फला तुमार फीहिम इल्ला मिराअन ज़ाहिरा, पोइ न कर बहस उन्हनि बाबति मगर बहस मथाशिरो। फला तस्तफ्ति फीहिम मिनहुम अहदा, ऐं न पुछा कर उन्हनि जी हिननि मां कंहिंखां। इहो आहे मुख़्तसिर वाक़ियो कहफ़ वारनि जो। वाख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुआ तरफ़ सां असांखे बि इन्हनि नौजवाननि वांगुरु दीन मतीन ते मज़बूती रब सां अता करणु फ़रमाए। सदक़ल्लाहुल अज़ीम।